पीटीआई अॻवान फवाद चौधरी इलेक्शन कमीशन जे केस में लाहौर मां गिरफ़्तार। लाहौर जी अदालत फवाद चौधरी जो रातारी रिमांड मंज़ूर करे वरितो। मेडिकल कराइण जो बि हुकुम। फवाद चौधरी खे लाहौर खां इस्लामाबाद मुंतक़िल कयो वेंदो। फवाद चौधरी चयो त अॼु राति अखियुनि ते पटियूं ॿधी वयूं। मुंहिंजी पेशीअ ते एतिरी पुलिस लॻाई वई, ॼण जेम्स बॉन्ड खे पेश करणो आहे। इस्लामाबाद पुलिस चयो त फवाद चौधरी आइनी इदारे ख़िलाफ़ अवाम खे भड़काइण ऐं मेंबर्स खे धमकी ॾिनियूं आहिनि। पीटीआई फवाद चौधरी जी गिरफ़्तारी खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त फवाद चौधरी जी बिना वारंट जे गिरफ़्तारी जमहूरियत ऐं कानून जे मुंहं ते चमाट आहे। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी ते संजीदा ख़दशा आहिनि। इलेक्शन कमीशन आॾो बि एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। मोहसिन नक़वी जे मुक़ररी सां चूंडूं तकरार थी वयूं आहिनि। केपी में असां रस्तो कढियो, पंजाब में ईअं न कयो वियो। साबित थियो त पीडीएम शफ़ाफ़ चूंडूं नथी चाहे। इमरान ख़ान जे गिरफ़्तारीअ जे ख़दशे सबबि पीटीआई कारकुननि संदसि घर ॿाहिरां कैम्प क़ाइमु करे वरिती। पीटीआई अख़बार हमाद अज़हर मिसर चीमा चयो आहे त कारकुन 24 कलाक इमरान ख़ान जे घर ॿाहिरां मौजूद रहंदा। इमरान खे गिरफ़्तार करण जी कोशिश थी त सख़्त रद्दअमल साम्हूं ईंदो। इलेक्शन कमीशन पीटीआई जे 43 MNAs खे डी नोटिफाई करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। क़ौमी असेंबली जूं जनरल सीटूं ख़ाली करार। 21 मख़सूस सीटुनि खे बि ख़ाली करार ॾिनो वियो। क़ौमी असेंबली जे स्पीकर गुज़िरियल ॾींहुं पीटीआई जे 43 मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं हुयूं। इलेक्शन कमीशन चूंडुनि जी तारीख़ मुक़रर करण लाइ पंजाब ऐं केपी जे गवर्नर्स खे ख़त लिखी छॾियो। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी पारां लिखियल ख़त में पंजाब असेंबली जी चूंड लाइ 9 खां 13 अप्रैल ऐं केपी असेंबली जी चूंड लाइ 15 खां 17 अप्रैल जी तारीख़ तजवीज़ कई वई। चूंडुनि लाइ 14 अरब रुपया बि घुराया विया आहिनि। पीटीआई वारा इस्तीफ़ाऊं ॾियण खां पोइ क़बूल न करण लाइ मिनतूं करे रहिया आहिनि। इमरान ख़ान ऐं संदसि साथी जंहिं असेंबली खे तस्लीम नथा कनि, उन में वापसि वञण छो था चाहिनि। घरू वज़ीर राणा सनावला जो बयानु। अता तारड़ चयो त पीटीआई वारा कहिड़ी ॻाल्हि ते रोई रहिया आहिनि। ॾोहो कंदा त खेनि सज़ा बि मिलंदी। एमकेएम पारां चूंडुनि खां अॻु तकबंदियूं कराइण जो मुतालबो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त मकानी चूंडुनि में सभिनी पार्टियुनि खे एमकेएम खां घटि वोट मिलिया। सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन खे तकबंदियूं कराइण लाइ मौक़ो ॾेई रहिया आहियूं। जेकॾहिं ईंदड़ हफ़्ते तकबंदियुनि जो कमु शुरू न थियो त एहतजाज जो हक़ रखूं था। पंजाब जे एडवोकेट जनरल अहमद अवैस खे उहिदे तां हटायो वियो। निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मंज़ूरी बाद नोटिफिकेशन जारी। 97 लॉ ऑफिसर्स बि उहिदनि तां फारिग। कोयटा जे बागज़ई टाउन में घर अंदर गैस सिलेंडर जो धमाको। 4 ॿार फौत, 2 औरतूं ज़ख़्मी। फौती ॿारनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त गैस लीकेज सबबि सिलेंडर धमाके सां फाटी पियो। ज़ख़्मी औरतुनि जी हालत गणिती जोगी आहे, जिन जो इलाज जारी आहे। मीरपुर ख़ासि वेझो चिंगची रिक्शा कल्टी 2 पुरियत फौत। पुरियत मोहम्मद खान लाशारी ऐं वली मोहम्मद जो लाश अस्पताल मुंतक़िल। खैरपुर वेझो बि कराची खां लाहौर वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। 3 औरतुनि समेत 10 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिक औरत जी हालत गणिती जोगी। ककड़ वेझो पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ। पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। ॻोठ मुराद बबर वासी नौजवान भूरो बबर जो ज़रिए ज़मीन मां लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त 3 ॾींहं अॻु नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे।
जांच करे इंसाफ़ कयो वञे। दादू में वाटर सप्लाई जी मेन पाइपलाइन फाटी पई। 24 वार्डन खे पानी जी फराहमी बंद, रहवासी परेशान। रहवासियुनि जो चवणु आहे त पाइपलाइन जी मरम्मत कराए पानी जी फराहमी लाइ असराइता कदम खंया वञनि। पानी फराहमी जल्द बहाल न कराई वई त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। पुलवामा हमले खां पोइ 2019 में पाकिस्तान ऐं भारत एटमी जंग जे वेझो पहुची विया हुआ, जंहिंखे अमेरिका टारियो। अमरीकी अॻूणे परॾेही वज़ीर माइक पॉम्पियो जी दावा लिखियल किताब में चयो आहे त शायदि दुनिया खे ख़बर नाहे त पाकिस्तान ऐं भारत फ़रवरी 2019 में एटमी जंग जे वेझो पहुची चुका हुआ, पर अमरीकी सफ़ारतकार ॿिन्ही मुल्कनि खे इएं करण खां रोकियो ऐं मामलो हल करायो। ऐं पाकिस्तानी वुमेन क्रिकेट टीम सिडनी खां हुबार्ट पहुची वई। वुमेन क्रिकेट टीम अॼु आराम करण बाद सुभाणे ऑस्ट्रेलिया खिलाफ T20 सीरीज़ जी ॿी मैच खेॾंदी। ऑस्ट्रेलिया खे 3 T20 मैचेस जी सीरीज़ में 1-0 तां सरसी हासिल आहे।